इन्हें भागी माई खे की मुठ में करी। बाबा इन माई जी सलाह तोखे मां थो जा हिन खे मुठ में कीअं कजे। अरे तो वो वारो करना कि बुधा जल्दी बुधा इन्हें माई खे मां की मुठ में कया। बाबा साईं जेकर हिन माईअ खे मुठ में करणो थी न त हिन गुलनाज़ सां निकाह करे असुल कुंवार बणाए घर वठी अचेसि त भलो अथई। हाणे इहा सलाह थोड़ी या मां तुमखे छो भला इहा सलाह दिल सां न लॻई छा। अरे अञा बि मां 4-5 ॾींहं जहिड़ो रही सघां थो। जंहिं ॾींहुं न माई गुलनार सां शादी कयमि तुम्हारी मां मूंखे खाधे में ज़हर ॾेई पूरो करे छॾींदी। बाबा इन में को शक न समझजा। शक अरे मूंखे त नहाना पक्का त मूंखे ज़हर पुट खाराए। बाबा जेको तुंहिंजी तबियत ऐं शिकिल ते मिसाल ठहींदो आहे न अदो उहो ई मिसाल ॾींदो आहे। बसि मथ ई मां नथो चवां। अरे मां तव्हांखे गिदड़नि ऐं सूअर वांगुरु नज़र ईंदो आहियां। हणा लठ खे तेल कुटियां पुठाड़ा। बाबा तू वरी कहिड़ो गुलाब जो गुल आहियां जो हेॾो थो केकिड़ो पाणी ले भाई तारा गोड़ तारा। अरे बुध तू छा थो समझी त तू माणे खे ॼाओ हूंदे ऐं मां वरी लाॾा ऐं डांसूं कयूं हूंदियूं। अरे सुठो आहे त मां तव्हां जहिड़नि पुटनि खां निपुटरो सही निपुटरो। अदा उन कदम खणण खां पोइ हू चाकर खाने जे गिरफ़्त में अची वेंदा। शबीर मां बि इन इंतज़ार में आहियां। वॾे साईं डूंगर खान जा कातिल साहिब जिन हिकु बहितरीन इंसान ऐं ग़रीबनि खे हॾ ॾोकी जो क़त्ल कयो। सुठ इहो सभु कुझु ज़हर थियण खां पोइ ॻोठु हलण जो इरादो आहे या हिते ई हूंदासीं। उते पंहिंजूं ज़मीनूं आहिनि पंहिंजा घर आहिनि उहे छॾे त कोन ॾींदासीं न। फ़िलहाल त कुझु नथो चई सघिजे त हिते रहणो आहे या वापसि हलणो आहे। उहो बि हिते असांखे तकलीफ़ कहिड़ी आहे। सुठ हिते अकेला ई मां बेज़ार थी पिया। बाबा अकेला ई में ई सुकून आहे। वरी जेकॾहिं मोटी उते हलंदासीं त सागनि झड़नि झटनि में पइजी वेंदासीं। दादा जॾहिं समूरा शैतान मरी वेंदा न उते बि अमन हूंदो। समूरा शैतान मारण त चाकर खाने जे वस जी ॻाल्हि बि न आहे। बाक़ी जेको ज़ाहिर थी सो त सिधो सौ मारियो। बाक़ी बचंदा आहिनि रोंडे जहिड़ा ठोका से त ख़बर अथई पंहिंजी जान बचाइण ते भले साईं ते बि कसम खणी वेंदा। हाणे तूं ई ॿुधा त जेके भले साईं ते कसम खणनि उन्हनि खे चाकर खान छा कंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।